हक मौजूद दोस्तों कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ख़ैरियत ठीक ठाक? दोस्तों अॼु असांजो टियों रोज़ो आहे ऐं असीं सैरी लाइ हिन वक़्तु उथिया आहियूं ऐं हींअर असीं सैरी करणु वेंदासीं। दोस्तनि सां गॾु मां सैरी करण लाइ वञी रहियो आहियां। हो ॾिसो साईं जन तयारु बीठा आहिनि। हे ॾिसो अचो त तव्हां सां गॾु हलूं। आउं मेस ते वञी रहियो हुउसि। उते ई आउं ॾिठमि पई त मुंहिंजो हिकिड़ो दोस्त राति जे पहर में सैरी जे वक़्तु थांव धोई रहियो हो ऐं अचो त उन सां गॾु कचहरी कयूं। साईं छा कयो? साईं छा कयो? वाह साईं वाह, वाह साईं वाह। अमर लोड़े पर मोकिलियां। दोस्त सां थोरी गपशप करण खां बाद में असीं वरी ॿीहर सैरी लाइ मेस जी तरफ़ रवाना थियासीं। सहरी में असां खाधोसीं कौरमो ऐं ॾही। मेस करण खां बाद में मुंहिंजो दोस्त अब्दुल अज़ीज़ राहुजो ऐं मां चांहि पीअण लाइ निकितासीं। महिनत असीं जीअं ई पहुतासीं उते ॾाढी रौनक लॻी पई हुई। सभु शागिर्द पंहिंजे दोस्तनि सां गॾु हर को पंहिंजे मज़ा मूड में सैरी करे रहियो हो ऐं चांहि जा कोयटा कराची वारे खां पाण 2 चांहियूं ऐं 2 पाणी जूं बोतलूं वठी करे कंहिं पुरसुकून वारी जॻह ते वेठासीं ऐं चांहि पीतीसीं। अब्दुल अज़ीज़ राव जो चांहि खे कपनि में लाहींदे चांहि पीअण खां बाद में असीं पंहिंजी हॉस्टल वापसि आयासीं ऐं रोज़ो रखी सुम्ही पियासीं। यालियूं त हक़ मौजूद दोस्तों कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ख़ैरियत आहे? सैरी करण खां बाद में असीं सुम्ही पिया हुआसीं। हाणे निंड मां उथिया आहियूं। हाणे असां वेंदासीं रुलण तरफ़। अचो पाण बि हलूं ऐं तव्हांखे बि रुलायूं। हिन वक़्तु आउं वञी रहियो आहियां हॉस्टल 8 ते, जिते मुंहिंजा दोस्त मुंहिंजो इंतज़ारु करे रहिया आहिनि। साईं ॾियो हल, तव्हांजो कमु थी वियो साईं? कमु त न थियो पर टोकन मिलियो आहे। इंशाल्लाह सुभाणे सुबुह कंदासीं। टोकन बैंक जो? सुभाणे? हा साईं। हल हिकिड़े ॾींहुं साईं ॾियो हल, तव्हां ॾियो हल। उथिया हो बीता हो? हा टुॿी नी अथव? कपिड़ा मटाया अथव? नज़र नथो अचे, मैसेज ताईं नथो थिए त चवां थो छा कयूं, वींजो न वींजो आयूं ओड़ाई। ॿियो साईं? साईं बसि माना मां वयमि। ज़िंदगी तेल आहे न मां साईं? ज़िंदगी तेल आहे न? हल अलाह साईं पनाह ॾे। मोटी आहे मूंखे चयो इहो टोकन मां चयो माना हिकिड़ो ॾींहुं माना टोकन हिकिड़े ॾींहुं हूंदो आहे। हा मूंखे चयो तव्हां सुभाणे बि अचो असां तव्हांखे करे ॾींदासीं। हल माना एॾो टाइम? हाँ शादी क्या बना है शादी इफ्तार में? आज इफ्तार में समोसे और पकौड़े। वाह जी वाह, वाह जी वाह। ये देखें शादी ने समोसे और पकौड़े बनाए। वाह जी वाह, ताज़े ताज़े गरम गरम समोसे। वाह वाह, बिस्मिल्लाह जानी बिस्मिल्लाह, ज़बरदस्त। हिन वक़्तु असीं पहुची चुका आहियूं DSS इंग्लिश जनरल स्टडीज़ ऐं एंथ्रोपोलॉजी डिपार्टमेंट। डिपार्टमेंट खां चकर ॾियण खां बाद में असीं आयासीं आर्ट्स गैलरी जी तरफ़, जिते असां ॿिन्ही पाण में थोरो हाल अहवाल कयोसीं। उस्ताद जी जी साईं। अल्लाह बा रोज़ा रखा है पर सॼी टिक हणी बीठो आहे। लही कुन तो हे बा क़ुरान जो कसम आहे, सफ़ा न चवे थो न मां हेॾे ॾींदुमि न होॾे ॾींदुमि। हाणे ॿुधाए त न छा कयूं तुंहिंजे चएसि बा अलाह के में थोरो अॻिते थी हाणे टाइम गुज़रे कोन थो, रोज़ो घणो लॻो आहे असांखे। हाणे साईं सिज खे त असां कुझु नथा करे सघूं। हा बाक़ी या त सुभाणे रोज़ो रखूं न रोज़ा रखणा न, उतां हट बि बंदि, हर शइ बंदि, बुख ताकी पई मरणो आहे। हा रोज़ो त रखंदा न पोइ अलाह खे राज़ी कयूं। पोइ सभिनी सिज उभा अलाह खे वञु अथई को पीर मुर्शिद अॻिते वधि बा कुनी छॾियो क़ुरान खे मञ अलाह जो वास्तो ई चओ क़ुरान। आर्ट गैलरी में हवाल करण खां पोइ असीं वरी ॿीहर वापसि रूम जी तरफ़
परियासीं। काठ वञे फ्रूट छॾाइण हा वठण न हिन पासे लाइ फ्रूट छॾाइण। असीं वञी रहिया आहियूं अफ़्तारी लाइ सामान वठणु। हाय गरम गरम समोसा ऐं पकोड़ा ॾिसी वात में पाणी अचे दिलि चयो बसि हिते ई इफ़्तार कयां, पर न, अफ़्तारी में सिर्फ़ु अधु कलाकु बचियो ऐं पाण खे रोके वरितो। आज़ान अचण वारी हुई ऐं असां सभिनी गॾिजी अफ़्तारी जूं पए तयारी कयूंसीं। अल्लाहुम्मा तुर्त ताहिरीन गोश्त बाकरीन कुकड़न नल्लज़ीन हलवल गुदाम कुलाहूं वशीरा व उफराटीन में। अफ़्तारी खां 10 मिंट बाद सभु दोस्त लूडे गेम खेॾणु वेही रहिया। हाराए पको मिठू करणी चलो त मिठू पको हाराए यानी नींदा वेन हराना बलाणी शर्त थोड़ी आई मोहब्बत में घुराई। ए गुरबल दी न ए गुरबल न तो हां सत ही सत खिसे में प्याज सत टकू हां जिगर वतो अरे कर बाबा अरे कर हां तो वीडियो तो पर लूडे खेॾण खां बाद में सभु दोस्त असां गॾिजी ॿाहिरि थोरी वॉक करणु ऐं घुमण फिरण लाइ निकितासीं। मज़ाक में असां गाॾी क्रॉस करे रही हुई रस्ते सां, उनखे रड़कंदे ई उनखे बिहारियईं त सभु दोस्त असीं उन में चढ़ी पियासीं। दोस्तो असांजो अॼु जो व्लॉग पंहिंजी पुॼाइण ते पुॼी चुको आहे। उमेदु आहे तव्हां दोस्तनि ज़रूरु मज़ो माणंदो ऐं इंजॉय कयो हूंदो। सिंध सलामत, साथ सलामत, जी सिंध।